हर एक शिष्य जी पारत कंहिंखे हूंदी आहे, गुरूअ खे हूंदी आहे। गुरू उन्हनि खे घुराईंदा जिन जी रखिया कंदा पाण। त सभई बाबा जा ॿार आहियूं, इन करे बाबा असां सभिनी खे हिते घुरायो आहे। त हिकु दफ़ो ईअं थियो कि गुरु नानक देव गुरु थारिया सिंह खे चयो ये एक्सपेरिमेंट करेगा।